बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त मुंहिंजो प्यारो भाउ मोहतरम मौलाना अब्दुल मजीद शर बलोच साहब, मोहम्मद हसन साहब बलोच ऐं अब्दुल रशीद शर बलोच साहब जे हुकुम मुताबिक़ उन्हनि जी फरमाइश ते शेर पेश कयां पियो। असां बेसमरन बदकारन खे असहारो मदीने वारे जो ओ जेको शाफ़े महशर आहे मिड़न उन पाक पैगंबर प्यारे जो। असां बेसमरन बदकारन खे असहारो मदीने वारे जो। ओ जिते अमल समूरन जा तुरंदा माण्हू पंहिंजे पघर में पया गरंदा। ओ जिते अमल समूरन जा तुरंदा माण्हू पंहिंजे पघर में पया गरंदा। उन ओखी महाल समूरन खे हूंदो ख्याल सजण जे सहारे जो। सिर सजदे में साईं रखंदो खणी सोना मुहड़ो मथे खण चवंदो धणी तू सिफारिश कर त क़बूल कयां, तू सिफारिश कर त क़बूल कयां सरदार आलम सारे जो। कितना सोना नाम मोहम्मद जो मेरी दिल दी तार हिलावे। आखो ना सुभान अल्लाह। कितना सोना नाम है मोहम्मद जो मेरी दिल दी तार हिलावे। आशिकां दे चप चुमिया देवन जदा नाम मोहम्मद आवे। रब पाक के साईं सताईंदो पंहिंजी उम्मत खे बख़्शाईंदो। रब रद न कंदो उन ॾींहुं अंगल पंहिंजे दिल भर दोस्त दिलारे जो। असां बेसमरन बदकारन खे असहारो मदीने वारे जो। ही उमेद जतोई आहे पकी वठी जन्नत ॾींदो मदनी मकी थींदी करम नवाज़ी कादिर जी उते रखंदो भरम भलारे जो। असां बेसमरन बदकारन खे असहारो मदीने वारे जो। बी हौज़ ते साईं संभारींदो भरे जाम कौसर जो पियारींदो। बी हौज़ ते साईं संभारींदो भरे प्याला हथन सां पियारींदो। उते भाग ज़रूर भलो थींदो हिन अब्दुल वाहिद वीचारे जो। असां बेसमरन बदकारन खे असहारो मदीने वारे जो।